أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإلى ثمود أخاهم صالحا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره قد جاءتكم بينة من ربكم هذه ناقة الله لكم آية فذروها تأكل في أرض الله ولا تمسوها بسوء فيأخذكم عذاب أليم. واذكروا إذ جعلكم خلفاء من بعد عاد وبواكم في الأرض تتخذون من سهولها قصورا وتنحتون الجبال بيوتا فاذكروا آلاء الله ولا تعثوا في الأرض مفسدين. قال الملأ الذين استكبروا من قومه للذين استضعفوا لمن آمن منهم أتعلمون أن صالحا مرسل من ربه قالوا إنا بما أرسل به مؤمنون. قال الذين استكبروا إنا بالذي آمنتم به كافرون فعقروا الناقة وعتوا عن أمر ربهم وقالوا يا صالح ائتنا بما تعدنا إن كنت من المرسلين. فأخذتهم الرجفة فأصبحوا في دارهم جاثمين. فتولى عنهم وقال يا قوم لقد أبلغتكم رسالة ربي ونصحت لكم ولكن لا تحبون الناصحين. ولوطا إذ قال لقومه أتأتون الفاحشة ما سبقكم بها من أحد من العالمين إنكم لتأتون الرجال شهوة من دون النساء بل أنتم قوم مسرفون. وما كان جواب قومه إلا أن قالوا أخرجوهم من قريتكم إنهم أناس يتطهرون. فأنجيناه وأهله إلا امرأته كانت من الغابرين. وأمطرنا عليهم مطرا فانظر كيف كان عاقبة المجرمين. صدق الله العظيم. ऐं समूद वारनि जे तरफ़ मोकिलियोसीं असां इन्हनि जे भाउ सालिह अलैहिस्सलाम खे चई ए मुंहिंजी क़ौम इबादत करियो तव्हां अल्लाह ताला जी नाहे तव्हां जे लाइ कोई बि इलाह कोई बि माबूद सवाइ उन्ही जे। बेशक अची चुका तव्हां वटि दलील तव्हां जे रब खां हीअ आहे अल्लाह जी ॾाची तव्हां जे लाइ निशानी। पोइ छॾे ॾियो तव्हां इन्हीअ खे जो खाए अल्लाह जी ज़मीन में ऐं न हथ लाइजो तव्हां इन्हीअ खे कंहिं बि बुराईअ सां पोइ वठंदो तव्हांखे दर्दनाक अज़ाब। ऐं यादि कयो जंहिं वक़्तु बणाई तव्हांखे ख़लीफ़ो आद खां पोइ ऐं टिकाई तव्हांखे ज़मीन में जो वठो था तव्हां इन जे मैदाननि मां माड़ियूं ऐं कटियो था तव्हां जबलनि खे घर बणाए करे कोरियो था तव्हां जबलनि खे घर बणाए करे। पोइ यादि कयो अल्लाह जूं नेमतूं ऐं न उथो तव्हां ज़मीन में फ़सादी थी करे। चयो सरदारनि जिन तकबुर कयो उन जे क़ौम खां उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके कमज़ोर कया विया उन्हनि जे लाइ जिन ईमान आंदो इन्हनि खां। छा ॼाणो था तव्हां त बेशक सालिह अलैहिस्सलाम रसूल आहे मोकिलियल आहे उन जे रब जे तरफ़ां। चयूं बेशक असां उन सां जो मोकिलियो वियो आहे इहो ईमान आणींदड़ आहियूं। चयो उन्हनि माण्हुनि जिन वॾाई कई तकबुर कयो बेशक असां उन ते जो ईमान आंदो आहे तव्हां इन्ही ते
इन जो असां इनकार कंदड़ आहियूं, कुफुर कंदड़ आहियूं। पोइ खुर कपियूं ॾाचीअ जा ऐं नाफ़रमानी कयूं पंहिंजे रब जे हुकुम जी। ऐं चयूं ए सालिह अलैहिस्सलाम, आण तूं असां वटि उहो जो वाइदा करे थो तूं असांखे, उहो जो धमकियूं ॾिए थो तूं असांखे, जेकर आहे तूं रसूलनि मंझां। पोइ वरितो इन्हनि खे ज़िलज़िले। पोइ सुबुह कयूं पंहिंजे घरनि में गोॾा भञींदे। पोइ पुठी ॾिनई इन्हनि खां ऐं चयईं, ए मुंहिंजी क़ौम, बेशक मां पहुचायो तव्हांखे पंहिंजे रब जो पैगाम ऐं ख़ैर ख़्वाही कई मां तव्हांजे लाइ, पर नथा पसंदि कयो तव्हां ख़ैर ख़्वाही कंदड़नि खे। ऐं मोकिलियोसीं असां लूत अलैहिस्सलाम खे, जवाबु चई पंहिंजे क़ौम जे लाइ, छा आणियो था तव्हां बुछड़ाई जो न अगराई कई इन्हीअ सां कंहिं बि हिकिड़े जहान वारनि खां? बेशक तव्हां अलबत अचो था तव्हां मर्दनि ॾे शहवत सां औरतुनि खां सवाइ, बल्कि तव्हां क़ौम आहियो हद खां लंघंदड़। पोइ न हुयो उन जे क़ौम जो जवाबु मगर जो चयूं त कढो तव्हां इन्हनि खे पंहिंजे ॻोठ मां, बेशक इहे माण्हू आहिनि जो पाकाई था इख़्तियार कनि। पोइ बचायोसीं असां इन्ही खे, छॾायोसीं असां इन्ही खे ऐं उन जे अहल खे, मगर उन जी घरवारी हुई पोइ हिते रहंदड़नि मां। ऐं मींहुं वसायोसीं असां इन्हनि ते, पथरनि जो मींहुं वसाइण। पोइ ॾिस तूं कीअं आहे पछाड़ी ॾोहारियुनि जी। सूरतुल आराफ़ जो 9 रुकू, 8 सिपारे जो 16 रुकू, आयत नंबर 72 खां आयत नंबर 84 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत भी कईसीं ऐं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो भी पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 3 उन खां सफ़ो नंबर 605 खां नकुल कजे थो। अल्लाह ताला क़ौम समूद जे तरफ़ हज़रत सालिह अलैहिस्सलाम खे मोकिलियो ऐं उन्हनि जे वॾे शहर जो नालो हिजर हुयो, जंहिंखे हाणे मदाइन सालिह चइबो आहे। क़ौम आद वांगुरु क़ौम समूद भी दौलतमंद, ताक़तवर, बहादुर क़ौम हुई ऐं पत्थर कोड़े करे, जबल टुके करे, फ़न तामीर में उन्हनि खे महारत हुई। खुलियल ज़मीन ते वॾा वॾा महल ठाहींदा हुआ। उन खां अलावा जबलनि खे कोड़े करे, टुके करे उन्हनि में भी इमारतूं ठाहींदा हुआ। ऐं उन्हनि जे इरमी ऐं समूदी ख़त में लिखत में अॼु ताईं भी उते कतबा लिखियल आहिनि। दुनिया जी दौलत ऐं सरवत जो नतीजो उमूमन इहो ई थींदो आहे जो अहिड़ा माण्हू ख़ुदा ऐं आख़िरत खां गाफ़िल थी करे ग़लति रस्तनि ते पहुची वेंदा आहिनि। क़ौम समूद जो भी इहो ई हाल ऐं वाक़ियो आहे। क़ौम समूद इन्हनि खे हज़रत सालिह अलैहिस्सलाम अल्लाह जे दीन जी दावत ॾिनी ऐं इन्हनि हज़रत सालिह अलैहिस्सलाम खां मुसलसल मुतालबा कंदा हुआ त असांखे को मोजज़ा ॾेखार, मोजज़ा ॾेखार। कजाकुम बय्यिनतुम मिन रब्बिकुम, मोजज़ा। उन्हनि अहिड़ो मुतालबो कयो हिकिड़े मौक़े ते त हज़रत सालिह अलैहिस्सलाम खे चयूं त हिन पत्थर मां, जबल मां ॾाची निकिरे ऐं उहा ॾाची भी ढुकी हुजे, तंदुरुस्त भी हुजे, सेहतमंद भी हुजे। हज़रत सालिह अलैहिस्सलाम बरकातु नमाज पढ़ी, अल्लाह का दुआ घुरी, अल्लाह साईं खे अर्ज़ कई, रब साईं तुंहिंजे आॾो को भी कमु ॾुखियो न आहे। इन्हनि जो इहो मुतालबो पूरो फरमा। हज़रत सालिह अलैहिस्सलाम दुआ कई, जबल जे अंदरि चुरपुर हरकत पैदा थी वई। हिकिड़े पत्थर ऐं चट्टान मां ॾाची निकिती ऐं उहा ढुकी हुई।
हज़रत सालिह अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे पैगम्बराना शफ़क़त में नसीहत फरमाई त इन ॾाची जी हिफ़ाज़त कजो, उनखे तकलीफ़ न ॾिजो। हे अल्लाह जी ॾाची आहे, अल्लाह जे ज़मीन में चरंदी खाईंदी पीअंदी, इनखे का बुरे इरादे सां हथ न लॻाइजो। जेकर तव्हां अहिड़ी का हरकत कंदो त पोइ तव्हांखे अल्लाह ताला जो दर्दनाक अज़ाब वठंदो। पोइ इहा ॾाची जंहिं खूह तां ॻोठ जा जानवर पाणी पीअंदा हुआ, उन खूह मां इहा ॾाची बि पीअंदी हुई। हिकिड़े ॾींहुं ॻोठ जे जानवरनि जे पाणी जो वारो हूंदो हो, ॿिए ॾींहं ते इन ॾाची जे पाणी पीअण जो वारो हूंदो हो। पोइ इहा ॾाची जॾहिं पाणी पीअंदी हुई त सॼो खूह जो पाणी पी वेंदी हुई, सॼे जो सॼो खूह पी वेंदी हुई ऐं ख़तमु करे छॾींदी हुई। पोइ उन ॾींहं ते माण्हुनि खे पाणी जे बजाए इन ॾाची जो खीरु एतिरी मिक़दार में मिली वेंदो हो जो पंहिंजा सभु थांव उन सां भरे वठंदा हुआ। इहो बि अल्लाह ताला जी कुदरती हिकिड़ी ॾाची सॼे ॻोठ खे जो सभु थांव पंहिंजा भरे वठंदा हुआ। पोइ अल्लाह ताला फरमाए नब्बिउहुम अन्नल माअ क़िस्मतुम बैनहुम कुल्लु शिर्बिन मुहतदर, पर तक़सीम इन पाणी जी अहिड़ी आहे। पोइ अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे चूंकि मनो फरमायो त इन सां को हरकत न कजो, पर क़ौम समूद उन ॾाची सां हरकत खां मुड़िया कोन। ऐं शैतान जो सभ खां वॾो धोखो जंहिंमें इंसान खे मुब्तला करे उनजो होश ऐं कुल ख़तमु करे छॾींदो आहे, उहो आहे औरत जो फितनो। उन क़ौम जूं ॿ हसीन ऐं जमील औरतुनि इहा शर्त लॻाई त जेको माण्हू इन ॾाची खे क़तलु कंदो, असां ऐं असांजे छोकिरियुनि मां जंहिंखे चाहे उन जूं थी वेंदियूंसीं। औरत जो फितनो ई अहिड़ो आहे। क़ौम जा ॿ नौजान मिसदा ऐं कज़ार इन नशे में मदहोश थी करे उन ॾाची खे क़तलु करण जे लाइ निकिता ऐं ॾाची जे रस्ते में हिकु पथर जी पनाह वठी करे लिकी वेठा। जॾहिं ॾाची साम्हूं आई, मिसदा तीर जो वार कयो ऐं कज़ार तलवार सां उन जूं टंगूं कटियूं। पोइ अल्लाह ताला इन खे क़ुरान शरीफ़ में बयानु फरमाए इदिम बअथ अशक़ाहा, जॾहिं इन्हनि मां हिकिड़ो बदबख़्त उथियो ऐं अल्लाह जे ॾाची ते उन वार कयो, हमिलो कयो। पोइ हज़रत सालिह अलैहिस्सलातु वस्सलाम ॾाची जे क़त्ल जो वाक़ियो मालूम थियण खां पोइ क़ौम खे ख़ुदा जो हुकुम ॿुधायो, हाणे तव्हांजे ज़िंदगी जा सिर्फ़ु 3 ॾींहं बाक़ी आहिनि। फतमत्तऊ फ़ी दारिकुम सलासत अय्याम ज़ालिक वअदुन ग़ैरु मकज़ूब, तव्हां पंहिंजे घरनि में बसि 3 ॾींहं रहंदो, जेको तव्हांखे आराम वग़ैरह करिणो आहे 3 ॾींहं आहे, पोइ तव्हां ते अल्लाह ताला जो अज़ाब शुरू थी वेंदो ऐं इहो वाइदो सचो आहे। पर क़ौम इन ते बि मज़ाक़ टोक ठठोल बजाए हिन जे जो अल्लाह जे नबी जी ॻाल्हि सम्झनि हा, मुतनब्बह थियनि हा, पर कुझु बि न। हज़रत सालिह अलैहिस्सलातु वस्सलाम खां वरी पुछनि पिया उनजो अलामतूं छा थींदियूं, अज़ाब वरी कीअं नाज़िल थींदो, कहिड़ी का उन जी निशानी आहे। हज़रत सालिह अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि त अज़ाब जी निशानी सुभाणे ख़मीस जे ॾींहुं तव्हां सभ जा मोह फिका थी वेंदा, मर्द औरतूं बूढ़ा नंढा ॿार कोई बि उन मां बची न सघंदो। पोइ ॿिए ॾींहुं जुमे जे ॾींहुं तव्हां समूरनि जा मोह ॻाढ़ा थी वेंदा ऐं 3 ॾींहुं छंछर जे ॾींहुं तव्हां सभ जा मोह कारा थी वेंदा ऐं इहे ॾींहं तव्हांजे ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। बदनसीब क़ौम इहो ॿुधी बजाए इन जो तौबा इस्तिग़फ़ार कनि, अल्लाह जे तरफ़ मुतवजे थियनि, फ़ैसिलो इहो कयूं त असां सालिह अलैहिस्सलातु वस्सलाम खे ई क़त्ल करे छॾियूं। बदबख़्त क़ौम जॾहिं उनजी तबाही मुक़दर थी चुकी हुजे त पोइ केरु उनखे बचाए। चऊं जेकॾहिं इहो सचो आहे ऐं असां ते अज़ाब अचिणो ई आहे त पोइ असां
पाण खां पहिरियों उनजो ई कमु पूरो करे छॾियूं। जेकर कूड़ो आहे त असां कूड़े खे सज़ा ॾेई छॾियूं। तौबा नऊज़ बिल्लाह, ईअं कयूं। फमकरू मकरम व मकरना मकरम वहुम ला यशउरून। अल्लाह ताला फरमायो त इन्हनि मनसूबो ठाहियो, इन्हनि प्लानिंग ठाही। पोइ असांजी बि प्लानिंग अहिड़ी आहे जो इन्हनि खे ख़बर ई कोन पवंदी, इन्हनि खे शऊर ई कोन पवंदो त असांजो अज़ाब किथां थो अचे, इन्हनि खे अहसासु तक बि न थींदो। पोइ ईअं ई थियो। ख़मीस जे ॾींहुं इन्हनि जा मुंहं फिका थी विया, जुमे जे ॾींहुं इन्हनि ज़ालमनि जा मुंहं ॻाढ़ा थी विया, छंछर जे ॾींहुं इन्हनि जा मुंहं कारा थी विया ऐं पूरी क़ौम ऊंधा थी करे गोॾनि भर किरी पिया। जेको आहे अल्लाह ताला ज़िलज़िले इन्हनि ते आयो। फ़अख़ज़तहुम रजफ़ा, ज़िलज़िलो आयो। अख़ज़तहुम सैहा, रड़ थई, आवाज़ थियो। ज़मीन में हेठों ज़िलज़िलो आयो, मथों रड़ थई, इहे मरी विया। फ़अस्बहू फ़ी दारिहिम जासिमीन। अल्लाह ताला फरमायो पंहिंजे घरनि में ईअं पिया बेहिसो हरकत ॼण त इहे हुया ई कोन, ढेर बढ़ियल हा। माण्हू जी हैसियत छा आहे? इहो ई आहे न माण्हू छा आहे अल्लाह ताला जे अज़ाब ॼाणो। पोइ क़ौम समूद जे किसे जे मुतालिक़ कुछ अहादीस, कुछ रिवायत। सही बुखारी में हिकिड़ी हदीस में ग़ज़वे तबूक जे सफ़र में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा इकराम जो गुज़र इन मक़ाम हिजर ते थियो जिते क़ौम समूद ते अज़ाब आयो हुयो। त सईदन सहाबा इकराम खे हिदायत फरमाई त इन अज़ाब ज़दा बस्ती जे ज़मीन में कोई अंदरि न वञे ऐं न वरी उन जे खूह जो पाणी इस्तेमालु कजो। हदीस में ई आहे त जंहिं जॻहियुनि ते अज़ाब थियो हुजे, मुअज़्ज़ब जॻह खां माण्हू रोईंदो जल्दी निकिरी वञे ऐं जेको आहे उतां जो पाणी वाणी बि इस्तेमालु न कजे। ऐं बाद रिवायतुनि में अचे थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए क़ौम समूद ते जॾहिं अज़ाब आयो, उन्हनि जो हिकिड़ो माण्हू अबू रगाल, उहो हरम मक्का में हुयो। अल्लाह ताला हरम मक्का जे एहतराम जे करे उन वक़्तु उनखे अज़ाब खां बचायो। बिलाख़िर जॾहिं इहो हरम खां निकितो त उहो ई अज़ाब उन ते आयो जेको उन जे क़ौम ते आयो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे मके खां ॿाहिरि अबू रगाल जे क़बर जा निशान बि ॾेखारिया ऐं फरमायूं त उन सां गॾु हिकु सोन जी छड़ी बि दफ़न कई वई। सहाबा इकराम क़बर खोटरी त सोन जी छड़ी मिली वई ऐं उहा कढियूं। त इहो आहे मुअज़्ज़ब क़ौम। पोइ हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम जी इन क़ौम जे लाइ लम तुस्कन मिन बादिहिम इल्ला क़लील फतवल्ला अन्हुम वक़ाल या क़ौम लक़द अबलग़्तुकुम रिसालत रब्बी व नसहतु लकुम वलाकिन ला तुहिब्बून अन्नासिहीन। हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम इन खां पुठी फेरे चवनि पियो त मां त तव्हांखे पंहिंजे रब जो पैगाम पहुचायो, पर तव्हां माण्हुनि जी तबीयत फितरत ई आहे त ख़ैर ख़्वाह सां तव्हां मुहबत न कंदा आहियो। तंहिंजे करे को कंहिंसां ख़ैर ख़्वाही कंदो न, माण्हू खे उहा ॻाल्हि न वणंदी। हाणे बि आम करे तबीयतुनि में ईअं आहे, कंहिंसां सचाई ॾेखारींदो, इख़लास ॾेखारींदो, उहे माण्हू खे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी। दगाबाज़, ठग, धोखेबाज़, कूड़ो, चापलूस माण्हू हर कंहिं खे वणंदो। मुख़लिस ऐं सचे माण्हू सां माण्हू जी मुहबत तमामु घटि हूंदी आहे, तबीयत घटि लॻंदी आहे। उन खां बाद में अल्लाह ताला आख़िरी ॿिनि टिनि आयतुनि में हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुख़्तसर ॻाल्हि बयानु फरमाई आहे ऐं उनखे इख़्तिसार सां बयानु कयूं था। लूत अलैहिस्सलाम हज़रत ख़लीलुल्लाह इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो भाइटियो हुयो। ॿिन्ही जो असुलु वतन मग़रिबी इराक़ में बसरे जे क़रीब अर्ज़ बाबिल जे नाले सां मशहूरु हुयो। उन में बुत परस्ती आम रवाज हुयो। ख़लीलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम जो घराणो ख़ुदि बुत परस्ती में मुब्तला हुयो। अल्लाह ताला उन जे हिदायत जे लाइ इब्राहिम अलैहिस्सलाम खे रसूल बणाए करे मोकिलियो। क़ौम मुखालिफ़त कई, जंहिंजी नौबत आतश नमरूद ते पहुती। ख़ुदि वालिद घर खां कढण जूं धमकियूं ॾिनियूं। पंहिंजे घराणे में सिर्फ़ु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी हज़रत बीबी सारा ऐं सदन भाइटियो हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम मुस्लमान थिया। फ़आमन लहू लूत, हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम ईमान आंदो। ॿिन्ही खे वठी करे वतन मां मुल्क शाम जे तरफ़ हिजरत फरमायूं। नहर उर्दुन ते पहुचण खां पोइ अल्लाह जे हुकुम सां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम किनान में वञी रहियो
जेको बैतुल मुक़द्दस जे वेझो आहे ऐं लूत अलैहिस्सलाम खे बि अल्लाह ताला नबूअत अता फरमाई। उर्दुन ऐं बैतुल मुक़द्दस जे दरमियान मक़ाम सदूम जे माण्हुनि जे हिदायत जे लाइ हज़रत लूत अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मोकिलियो। इहो इलाइक़ो 5 वॾनि शहरनि ते मुश्तमिल आहे जिन जा नाला ही आहिनि सदूम, अमूरा, उदमा, सबूबीम, बाला, सोगर। उन मजमूए खे क़ुरान शरीफ़ मुतफ़िक़त या मुतफ़िक़ात जे अल्फाज़ में बयानु फरमायो आहे। सदूम उन्हनि शहरनि जो दारुल हुकूमत ऐं मरकज़ हुयो। लूत अलैहिस्सलाम हिते क़याम फरमायो। ज़मीन सरसब्ज़ शादाब हुई, हर तरह जा अनाज फल फ्रूट कसरत सां थींदा हुया। पोइ इन्हनि खे जॾहिं अल्लाह ताला इहे शयूं ॾिनियूं त पोइ इन्हनि वरी पंहिंजे रब जे नाफ़रमानी में इन अल्लाह ताला जे नेमतुनि खे इस्तेमालु करणु शुरू कयो। दौलत जो नशो, सरवत मालदारी जो ऐश इशरत जे नशे में मुब्तला थी करे लूत अलैहिस्सलाम उन्हनि खे ख़िताब करे फरमाया तातूनल फ़ाहिशत मा सबक़कुम बिहा मिन अहदिन मिनल आलमीन। तव्हां अहिड़ी बुछड़ाई कयो था, अहिड़ी बुराई कयो था जेका ख़िलाफ़े फितरत बदकारी आहे, जेका ज़िना खां बि वधीक जुर्म आहे ऐं इन खां पहिरियों काइनात में ज़मीन ते कंहिं बि अहिड़े क़िस्म जी हरकत न कई आहे। इहो बुछड़ो फेल लूत अलैहिस्सलाम जे क़ौम खां पहिरियों कंहिं बि अहिड़ो न कयो हुयो जेको इन्हनि कयो। न आले सदूम खां पहिरियों कई अहिड़ो बुरो इंसान जो ज़हन इन तरफ़ वियो। उमवी ख़लीफ़ो अब्दुल मलिक चए थो जेकॾहिं क़ुरान में क़ौम लूत अलैहिस्सलाम जो वाक़ियो ज़िक्र थियल न हुजे हा त कॾहिं बि गुमान कोई न करे सघे हा त कोई इंसान अहिड़ो कमु करे सघे थो। पोइ उनजी सज़ा अल्लाह ताला उन्हनि खे तबाह कयो, बर्बाद कयो, हद खां लंघी वेंदड़ हा। अल्लाह सिफ़र न जईना हुआ अहलहू, उनखे उनजे अहल खे असां अज़ाब खां बचायोसीं। पोइ बाक़ी जेको आहे हज़रात मुफ़सिरीन जो कौल आहे त अहल में 2 छोकिरियूं हुयसि जेके मुस्लमान हुयूं। घरवारी बि पोइते रहंदड़नि मां हुई, मुअज़्ज़बीन मां हुई जिन ते अल्लाह ताला जो अज़ाब आयो हो। उहा बि उनखे बि अल्लाह ताला जो अज़ाब आयो। लूत अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जो हुकुम थियो त हिन बस्ती मां निकिरी वञ, हिन ॻोठनि मां निकिरी वञ ऐं पोइते न ॾिसजांइ। जॾहिं हिननि ते अज़ाब अचे पोइते मुंहुं फेराए न ॾिसजांइ। पोइ अल्लाह ताला हिननि ते इहो अज़ाब कयो जो मथां पथरनि जो मींहुं ऐं हेठां ज़मीन खे जिब्रील अमीन अलैहिस्सलाम पंहिंजे परनि ते खणी मथे खणी ऊंधो करे फिटो कई। मथां अल्लाह ताला उन्हनि ते पथरनि जो मींहुं वसायो ऊंधा थी करे। फ़ाख़ज़तहुम सयहतु मुशरिकीन, रण बि उन्हनि खे थई। इन क़ौम जो तख़्तो ऊंधो थी वियो। अल्लाह ताला इन्हनि ते अज़ाब नाज़िल कयो ऐं अल्लाह ताला इन्हनि खे तबाह कयो। तंहिंजे करे हाणे बि अहिड़ो जेको कमु करे थो उन जे लाइ बि अहिड़ी सज़ा आहे जो उनखे काथे मथे जबल ते वठी उतां धिको ॾेई पोयूं पथरनि खे गिड़काए छॾिजे ताकी उनखे अहिड़ो इबरतनाक सज़ा मिले। अल्लाह ताला असांखे कलाम मुक़द्दस जे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह ताला पंहिंजे हिन कलाम मुक़द्दस सां मुहबत करणु, सिखणु, सेखारणु ऐं उन जे मुताले में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशाअल्लाह ताला सुभाणे जे रुकू में वरी हज़रत शुएब अलैहिस्सलाम जो वाक़ियो आहे ऐं उन जी क़ौम वापारी क़िस्म जी माण्हू हुई ऐं उहे वापार में खोट ऐं तौर में खोट कंदा हुआ। पोइ उन्हनि जो क़िसो आहे इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही सुभाणे उनखे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। सल्लल्लाहु तआला अला खैरिल खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।